मशल जला के थी आमी तहरीक दिले जागवाणो सिंधी शागिर्द तहरीक दिले जागवाणो मुना भाईरो जे सिंह जे लतीफ जे शागिर्द जे मुझे कायद में सभिनी खां पहिरीं अवामी तहरीक के बिरादर महाज सिंधी शागिर्द तहरीक की 45 सालगिरह के मौके ते सिंध जे समूरनि बादशाह शागिर्दनि खे लख लख वाधायूं। ऐं ॿी ॻाल्हि त अवामी तहरीक ख़ुदि हुजे या जेको बिरादर महाज उनमें सिंधी हारी तहरीक, सिंधी मजदूर तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक, सिंधी गर्ल्स स्टूडेंट तहरीक, खुदाकबार तहरीक या सिंधाणी तहरीक हुजे उन पंहिंजो किरदारु पाण मल्हायो आहे। ईअं ई सिंधी शागिर्द तहरीक की पंहिंजी नुमाया तारीख़ रही आहे जंहिं दौर में शागिर्द सियासत के तरफ गुंडागर्दी समझो वेंदो हो, जंहिं दौर में शागिर्द सियासत के तरफ वॾियूं गैर मालूं शलवारूं पाए मुछनि खे वट ॾेई कश इन्हनि खे हिरासत करे सियासत समझो वेंदो, जंहिं दौर में गन पॉइंट ते गन रखी उस्तादनि खे यरगमाल बणाए क्लासनि जो बाइकाट कयो वेंदो हो, तंहिं दौर में सिंधी शागिर्द तहरीक अची स्टडी सर्कल्स जो बुनियाद विधो, सिंधी शागिर्द अची इल्मी अदबी प्रोग्रामनि जो बुनियाद विधो। उहा सिंधी शागिर्द तहरीक हुई जंहिं अची चयो हो त शागिर्द सियासत इहा न आहे जेका आमी कयो था, इहा गुंडागर्दी आहे, या गुंडागर्दी ऐं तसुब पर इहो सिंधी तहरीक खे तबाह करण जो हिकिड़ो रवैयो। ऐं अॼु बि असांखे कॉलेजनि जी अंदरि असांखे असांजे नियाणियुनि जा लाश मिलनि था जंहिंमें निमारी नाइला रिंद ऐं नौशीन काज़मी जा सर फ़हरिस्त में उते सिंधी शागिर्द तहरीक वाक़े उनखे चवे तो कारो ज़ालिमो हज़नो ये खुदकशियूं न ये क़त्ल आहिनि जेके पसंदि था कयां। सिंधी शागिर्द तहरीक अॼु बि इहो वरी थी रहियो आहे त ज़बान पंहिंजी साॻी मतां तूं सम्झी ठरी वई आहे अञा त दिलि आहे उहा ई चंचल मतां मरी वई आहे गुलाब ताज़ा तूं मेड़े सभई जनाज़नि मथे रखी छॾ न फ़र्क़ु ईंदो न फ़र्क़ु इहो तो दिलि ते लखी रखी छॾ भले ज़बानूं बढ़ाए छॾ तूं तॾहिं बि पंहिंजी निगाहूं चवणियूं झुकण असांजो न आहे ही बेहसी दलालत आहे असीं सच्चा पका पुॼारी सची इमाम आहे असांजो सच खे सलाम आहे।